नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे इस्लामाबाद खां ख़बर ॾिनारो। इन 24 कलाक दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो इम्कान है। मौसमियात खाते मूजिबि अरबा जे ॾींहुं ख़ैबर पख्तूनख्वा ज़िले मानसरा, हरीपुर, एबटाबाद, सवात, डेर सवाबी, बनू ऐं DIG खान, ॾखण पंजाब ज़िले DG खान, मुल्तान, बावरपुर, राजनपुर, रहीमयार खान ऐं मुज़फ़्फ़रगढ़ में बरसात जो इम्कान आहे। इन खां अलावा मुज़फ़्फ़राबाद समेत कश्मीर जे समूरनि ज़िलनि, गिलगित बल्चिस्तान ऐं बलूचिस्तान जे ज़िलनि कोयटा, ज़ोब ऐं कलात में कंहिं हंधि, जॾहिं त मथाहीं ऐं विच पंजाब ज़िले लाहौरपिंडी, गुजरांवाला, सियालकोट, गुजरात, सरगोदा, अटक, चकवाल ऐं इस्लामाबाद ऐं मथाऊं सिंध ज़िले सखर, लाड़काणो, शिकारपुर, घोटकी ऐं जैकोबाद जे ज़िलनि में कुझु हंधनि ते खिवण सां गॾु बरसात जो इम्कान आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।